भारत जे पार्लियामेंट में पेश औरत रिजर्वेशन बिल सीमा हैदर जो ध्यान छिके वरितो आहे। वज़ीर आज़म नरेंद्र मोदी इन बिल खे नारी शक्ति वंदन बिल जो नालो ॾिनो आहे। इन बिल जे हवाले सां ऐवान में अपोज़िशन जा पंहिंजा दलील आहिनि। जॾहिं त इन दौरान पाकिस्तान मां भारत वयल सीमा हैदर बि औरत रिजर्वेशन बिल ते खुलियल नमूने ख़्यालनि जो इज़हार कयो आहे। औरतुनि जे हक़नि ऐं उन्हनि जी इज़त नफ़्स ते सीमा हैदर चयो त हिंदुस्तान में औरतुनि खे देवी सम्झियो वेंदो आहे, पर ॿियनि हंधनि ते औरतुनि खे पेरनि जी जुती सम्झियो वञे थो। सीमा हैदर चयो त भारतीय हुकूमत औरत बिल ज़रिए औरतुनि लाइ वॾो क़दम खणी रही आहे, जॾहिं त ॿियनि हंधनि ते औरतुनि खे जुती सम्झियो वेंदो आहे, पर भारत में उन्हनि जो एहतराम कयो वञे थो, जेका हिकु सुठी ॻाल्हि आहे। सीमा चयो त भारत जे वज़ीर आज़म मोदी औरतुनि जी इज़त वधाई आहे, हू औरतुनि खे इज़त ॾेई रहियो आहे, इहा वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। यादि रहे त सीमा हैदर पबजी खेॾंदे सचिन मीना सां राब्ते में आई हुई ऐं मोहबत जी शादीअ लाइ भारत वई हुई। संदसि दावा आहे त हाणे हुन सचिन मीना सां शादी करे वरिती आहे ऐं हिंदू रस्मुनि जी पैरवी कंदी आहे। सीमा हैदर जो इंस्टाग्राम अकाउंट ऐं यूट्यूब चैनल बि आहे। हू अक्सर सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते वीडियो पोस्ट कंदी रहंदी आहे, जेके वायरल थींदियूं आहिनि।